जोही पुलिस पारां मुकाबले बाद हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। जोही थाणे जे अधु ॻोठ गुलाम हुसैन गाॾी वटि पुलिस ऐं फौरन विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। पुलिस पारां फायरिंग जी ॾे वठि बाद हिकु फोरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो पियो, जॾहिं त टे फोरो फरार थी विया। ज़ख़्मी फोरो जी आशिक़ अली शर तौर सुञाणप कई वई, जे वटां पिस्टल ऐं गोलियूं बरामद कयूं वियूं। ज़ख़्मी फोरो खे तालका अस्पताल जोही मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल फोरो ते दादू समेत शिकारपुर, सखर, कराची ऐं मुख़्तलिफ़ थाणनि में धाड़नि ऐं फुरनि जा केस दाख़िल थियल आहिनि। मुरीद चाकुए जो वॾी अग मुबैना तौर अगवा थी वियल नीगरी जी बासियाबी लाइ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ जुमो चौहान मां वॾी अग अगवा थी वियल 13 वरीह जी नीगरी आयशा चौहान जी बासियाबी लाइ वासन पारां प्रेस क्लब वाॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मौक़े ते नीगरी जे वासन इल्ज़ाम ॾींदे चयो त मज़ारी बिरादरी जे वासर नीगरी खे अगवा कयो आहे। उन्हनि चयो त 5 जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मुज़ाहिरीन आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े जो फौरी तौर नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नीगरी खे बाज़ियाब कराए वञे। मेहर वेझो 5 ॾींहं अॻु क़तल थी वियल नौजवान जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उस्मान पवर ऐं गुलाम शबीर पवर जी अॻवाणी में ॻोठ गरकण वासी नौजवान अयाज़ पवर जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब वाॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अबड़ा ऐं पवर बिरादरी जे जवाबदार बेगुनाह नौजवान अयाज़ पवर खे क़तल कयो आहे। हुननि चयो त पुलिस अबड़ा बिरादरी जे मंसूर अबड़ो ऐं ॿिनि बासर जवाबदारनि खां ॻरी रिश्वत वठी नौजवान जो खून लोड़ण जी कोशिश करे रही आहे। मुज़ाहिरीन चयो त पुलिस क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां लवाई रही आहे। हुननि चयो त बासर जवाबदार केस तां हथ खणण लाइ मौतमार ऐं ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां जान मां ख़तरो आहे। मुज़ाहिरीन IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े जो नोटिस वठी बेगुनाह क़तल कयल नौजवान अयाज़ पवर जे कातनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। रुस्तम समाज जे नाले सां शोहरत रखंदड़ ॾखण एशिया जे मशहूर गुलाम मोहम्मद उर्फ गामा पहलवान जी अॼु 144 सालगिरह आहे। गूगल पारां गामा पहलवान खे भेटा पेश करण लाइ डूडल जारी कयो वियो। गामा पहलवान 22 मई 1878 भारतीय पंजाब जे शहर में पैदा थियो। रांगे बाज़ संदसि ख़ानदान पाकिस्तान मुंतक़िल थियो। गामा पहलवान सिर्फ़ 10 वरीह जी ॼमार नाले वारनि पहलवाननि खे शिकस्त ॾेई ॾखण एशिया में ॾींहों ॾींहुं शोहरत जे बुलंदियुनि ते पहुची वियो। गामा पहलवान समूरी दुनिया में पहलवानी में नालो कमाइण बाद 1910 में लंडन में आलमी पहलवाननि खे चैलेंज कयो ऐं ज़ेस्को खे हाराए रुस्तम ज़मान जो टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। गामा पहलवान रोज़ाना 15 लीटर खीर, 3 किलो मखण, बकरीअ जो गोश्त, 20 पाउंड बादाम ऐं फ्रूट जा 3 टोकरा खाई वेंदो हो। संदसि समूरो ख़र्च महाराजा पटियाला बर्दाश्त कंदो हो। गामा पहलवान रोज़ानो 40 पहलवाननि सां गॾु तरबियत कंदो हो। 5000 भेरा उथवे, 3000 पुशअप्स लॻाइण संदसि मामूल हो। ज़िंदगी जे आख़िरी ॾियारनि में गामा बीमारी थियो। हुकूमत संदसि इलाज में ख़ासि दिलचस्पी न वरिती। पहलवानी जे फ़न जो ही रोशन सितारो 82 वरीह जी ॼमार में लाॾाणो करे वियो। गूगल पारां गामा पहलवान जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ डूडल जारी कयो वियो।